तू भलो या मुझो वो कुत्तो भलो वडेरा वडेरा थींदा आहिनि उन जो पंहिंजो ज़हन हूंदो आहे। मौलवी साहब वीचारो मजबूर हो कुत्ते ॾे बि निहारे पियो पाण ॾे बि निहारे पियो हुनजो जवाब ॾे मुला केरु भलो तू या वारो कुत्तो। मौलवी साहब चयो त सुवाल ॾाढो ॾुखियो कयो थी तंहिंजे करे सोचां थो इहो ॾुखियो कहिड़ो आहे हा करे या ना कर या हो चयो या तू त इहो ॾुखियो त कोन्हे हे ॾुखियो इहो आहे जो मां अञा जीअरो अञा मां जीअरो आहियां मुंहिंजी ख़बर न आहे पछाड़ी कीअं थींदी जे मूंखे ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं मुंहिंजी पछाड़ी चङी थी मुंहिंजो कलमे सां मौत थियो त पोइ मां भलो तुंहिंजो कुत्तो किनो पर जेकॾहिं मुंहिंजो मौत ई ख़राबु थी वियो ईमान को सवाइ थी वियो त पोइ मां ख़राबु तुंहिंजो कुत्तो भलो कुत्तो अलाह जी मख़लूक आहे मालिक जो हया कंदो आहे मां चयो मालिक जो हया न कयां ससरी आहे दारो मदार पछाड़ीअ ते अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शल सभिनी जी पछाड़ी चङी करे जेको वक़्तु रहाए उहो ईमान ऐं इख़लास सचाईअ सां जॾहिं मौत ॾे त उहो कलमे वारो मौत हुजे बसि इहो ई रब खे अर्ज़ु आहे अलाह खे इहा ई गुज़ारिश आहे अलाह जे ॾाढो इहा ई इल्तिजा आहे ईअं कामयाबु वियासीं त खटी वियासीं हिते त वाह वाह थी वई आख़िरत न बचाए सघियासीं इन माहौल खां अलाह से बचाए ईअं बि रिवाज अंदरि ईंदो आहे थोरो तवजो हुजे क़ुरान मजीद में अल्लाह से नबी से खे फरमाए ॿियो असांजो त हाल कोन्हे असां अल्लाह खे कीअं सुञातो नबी से जे सदके नबी से असांखे सभु कुझु ॾसियो क़ुरान पाक जे लाइ बि नबी से ॾसियो त अल्लाह जो कलाम आहे क़ुरान असांखे ख़बर न आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुझु ॾसियो असां उन जा पाबंद बणिजी पऊं त पोइ खटियोसीं चलो उहो तरीक़ो तव्हांखे असांखे हथ अचे अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला सभिनी खे इमामुल अंबिया जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए बहरहाल आहे त ज़िंदगी जूं घड़ियूं जंहिं जेको दुनिया में आयो हिकिड़े ॾींहुं फ़ौत थींदो जेको आयो हिकिड़े ॾींहुं फ़ौत थींदो रिवायत में ईंदो आहे हिन क़ुरान पाक में अल्लाह से नबी सां ख़िताब कयो आहे वला सौफ युतीका रब्बुका फतरदा मोहम्मद करीम मां तोखे कुझु ॾींदुमि पोइ तूं राज़ी थी मां तोखे राज़ी कंदुमि करे करे ईअं चवंदा न को अॼु चिंबड़ी पवंदो आहे साईं महिरबानी महिरबानी मूंसां हीअ महिरबानी कर मूं अबा तोखे मां राज़ी कंदुसि तूं सब्र कर तोखे राज़ी कर अल्लाह ताला इमामुल अंबिया खे इहा दिलि जाए ॾिनी त मोहम्मद करीम तूं दिलगीर न थी मां एतिरो तोखे ॾींदुसि जो तूं राज़ी थी थोड़ो तवजो आहे कहे चयो अल्लाह चयो तू राज़ी थी इमामुल अंबिया छा फरमायो इमामुल अंबिया फरमायो ॾाढी दिलि जाए थी पई पाण फरमायो त मां अल्लाह सां तेसि ताईं राज़ी न थींदुसि तेसि ताईं राज़ी न थींदुसि जेसि ताईं पंहिंजे उम्मत जा गुनाहगार सभु जहन्नम मां छॾाए जन्नत ॾे न तेसि ताईं राज़ी न थींदुसि इमामुल अंबिया त उम्मत जे लाइ एतिरो परेशान ऐं तव्हां असां इमामुल अंबिया जे लाइ छा कयो आहे का परवाही कान्हे मां अगरि बे इख़्तियार इहो सचु ॻाल्हि आहे इन जे करे थो तव्हां अगरि असां त अल्लाह सही बसि पंहिंजी महिरबानी मूंखे ॾेखारियो नंढड़े मोबाइल में त ॻाल्हि नारवे में क़ुरान मजीद खे हुकूमत माण्हू पुलिस जे पहरे में वॾे मजमे में पत्थर ते बेग़ैरत हिकिड़ो क़ुरान पाक खे खणी बाहि ॾेई साड़े सॼी मख़लूक जे आॾो ऐं पूरे तहफ़ुज़ सॼी ख़ल्क़ ते ॾिसे थी बीठी क़ुरान पाक खे हुन बाहि ॾिनी उन मां हिकिड़ो मर्द कलंदर मुजाहिद निकिरी पियो को मुस्लमान हुते बीठो हो उन देरी न कई पंहिंजे जान जी परवाह न कई ॾाढी त नंढड़ी एतिरी कटलड़ी हुअसि ईअं मैदान ते लही करे उनखे गीचे में हथ विझी करे ऐं हुनखे लतुनि सां लतूं हई तेसि ताईं अचे हुनखे सिक्योरिटी वारनि वरितो त हुन पंहिंजी जान जो फ़िक्र न कयो माना इहा गैरत ईमानी आहे हवा चओ इहा गैरत ईमानी आहे अल्लाह खां दुआ आहे त चल अल्लाह ताला गैरत ॾे अल्लाह से गैरत कंहिं को न खसे गैरत बसि हाणे ईअं खणी चइजे त ॾाढ़ीअ वारे खे बि आहे त बेॾाढ़े खे बि आहे नमाज़ीअ खे बि आहे त बेनमाज़ीअ खे आहे आहियूं त सभई इमामुल अंबिया जा उम्मत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में को गुस्ताखी करे त ज़रूरी न आहे त को ॾाढ़ी वारो उन सां मिले कॾहिं कॾहिं अल्लाह ताला बेॾाढ़े खां कमु अहिड़ो वठंदो आहे जो सम्झ में न ईंदो आहे ॾाढ़ीअ वारा दंग रहिजी वेंदा आहिनि बेॾाढ़ियो गोए खणी वेंदो आहे त बाक़ी हीअ जुदा जी ॻाल्हि आहे त इमामुल अंबिया खे वणंदी ॾाढ़ीअ वारी शइ आहे
तंहिंजे करे जेतिरो साईं सां वेझो थींदव एतिरो भलो थींदो वरन त गैरत सभिनी खे छो त उम्मत जो अहिड़े गैरत वारे नबीअ जी आहे अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे मुस्तफ़ा सां सही नमूने सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए दोस्तनि एज़ाज़ बख़्शो मां उन्हनि जो थोराइतो आहियां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि खे इन जो चङो बदिलो ॾे मूं सां इन्हनि जो कहिड़ो ताल्लुक़ आहे मूं में इन्हनि जो कहिड़ो गर्ज़ आहे सुभाणे शायदि मां इन्हनि जो किरायो त काथे कोन भरींदो हुननि पंहिंजे तरफ़ खां एतिरी महिनत कई मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि जे माल इज़त औलाद में बरकत अता फरमाए लाइक़ त न आहियां पर हुननि सम्झो कंहिं चङी ॻाल्हि जे करे भला माना अल्लाह उन चङी ॻाल्हि जे करे फ़ाइदो ॾे जे तव्हांखे ॿुधायूं पियो साईं जन फरमायो तेसि ताईं राज़ी न थींदुसि जेसि ताईं सभई उम्मती हिकु ॿी रिवायत में ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला 100 रहमत जा हिसा कया घणा घणा 100 नबी साईं फरमायो त 99 हिसो अल्लाह ताला हिकिड़े पासे रखियो हिकिड़ो हिसो जेको हिकिड़ो पासे ॿिए ॾे रखियो त बाक़ी 99 हिसा हिकिड़े हिसे खे अल्लाह ताला पूरी काइनात में तक़सीम कयो रहम 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 रहमत रहम मच्छिन में जानवरनि में परंदनि में पखियुनि में माण्हुनि में सभिनी में ओ एतिरे ताईं जो कंहिं कुतीअ जे बच्चे खे बि तव्हां ईंदाईंदव त कुती तव्हां ते हमिलो कंदो कुतीअ जे बच्चे खे मारींदव त कुती बेचैन थी पवंदी कंहिं पखीअ जे बच्चे खे तव्हां वठी करे बेदर्दी सां कुझु हुन सां कंदव त पखी परेशान थी पवंदो उहो अचे तव्हांखे ठुंगन हणण जी कोशिशि कंदो त मुंहिंजे बच्चे सां इहो रहम आहे तॾहिं हुनखे परवाह न थींदी त इहो माण्हू आहे मूंखे बि न मारे विझंदो उन बच्चे जे करे एतिरो हुनजे मथां रहम आहे उन अमड़ खे उन पीउ खे औलाद सां जानवरनि खे पंहिंजे बच्चनि सां जीतनि जणनि खे पंहिंजे बच्चनि सां इहो उन हिकिड़े हिसे जो को हिसो ख़बर न आहे त पूरी काइनात में केतिरो ज़रो कंहिंखे मिलियो हूंदो जो पंहिंजे औलाद ते पाण खे कुर्बान करण खे तरजीह ॾे थो 99 हिसो अल्लाह से पाण वटि रखियो आहे से कहिड़े कम में साईं जन फरमायो त अल्लाह जा बाना जो आहियूं पैदा जो पाण कयो अथई जहिड़ा गंदा घर आहियूं उन जा आख़िर में वो 99 हिसो ही तक़सीम कंदो इंसान ज़ात ते जिन अल्लाह के सुञातो अल्लाह ताला उन सभिनी खे उन हिसे में वेड़े करे रहमत में जन्नत में मोकिले छॾींदो उमेद इहा बि आहे अॼोके दौर में हिननि प्रोग्रामनि खे तरजीह ॾियणु इहा बि मामूली शइ न आहे हीअ शइ बि तमामु वॾी आहे न अॼु माण्हू रांदि कूंद में हे वॉलीबॉल आहे हे क्रिकेट आहे हे रिछ कुते जी बच्छा हे फलाणो जो उर्स आहे हे मलाखड़ो आहे माण्हू इन्हनि में ख़ुशि आहिनि हिननि दीनी प्रोग्राम में माण्हू ख़ुशि किथे आहिनि पर पोइ बि जेकॾहिं अल्लाह ताला कंहिंखे सम्झ ॾिनी आहे हिन वक़्त में ऐं उन दीनी प्रोग्राम जो आहे त इहा अल्लाह जी उन सां महिरबानी आहे अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे सम्झ अता फरमाए बहरहाल शायदि मौलाना खोड़ो साहब बि अची वियो आहे मां कोशिशि कयां थो त जल्दी जल्दी उन्हनि खे बि टाइम ॾियां सियारे जी राति आहे वरी हर को पंहिंजे घरनि ते बि पहुचे मां शुरूआति कयां थो अल्लाह बाज़ारे जे नाले सां वरी बि मुंहिंजे ॾाढो ॿोल अची विया सव ड्रोह खणी लख ॾोह खणी सव ड्रोह खणी लख ॾोह खणी मां तो दर आयो रब ॿियनि खे त ख़बर कोन्हे पर तूं त मुंहिंजे हाल खे ॼाणे थो त केतिरी मूं में चालाकी आहे केतिरी मूं में अटकल आहे केतिरो मूं में खोट आहे ॿियनि खां ढकियो थी पर तुंहिंजे आॾो त ज़ाहिर आहे रब जहिड़े हाल में आहियां पोइ बि तुंहिंजे दर ते आहियां जे पोइ इंसाफ़ कंदे बि तोखे ठहे जे माफ़ कंदे बि तोखे ठहे रब जे इंसाफ़ कंदे तोखो केरु पुछंदो कोन पर मां न बची सघंदुसि रब इन जे करे मां तोखे अर्ज़ु थो कयां त मूंसां इंसाफ़ न मूंसां पंहिंजी महिरबानी कर मूंखे माफ़ कर मां बची पवंदुमि शुरूआति इन शेर सां थो कयां थोरो तवजो हूंदो त इंशाअल्लाह अव्हां खे बि लज़त ईंदी हिकिड़ो दफ़ो सलात सुहारी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या